हाणे आओ दावत खिताब ॾींदे ज़िले नवाबशाह जे अॻुवान कामरेड इब्राहिम मुफ्ती साहब खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि मुख़्तसरन। सिंधकोट खां कई आयल क़ौमी अवामी तहरीक जा मरकज़ी क़यादत मोहतरम आयात लतीफ़ पलियो साहब, सिंधियानी तहरीक जूं भेनरूं ऐं भाइरो, तव्हांखे सेकंड अचण ते मां भलीकार चवां थो, महिरबानी। दावत खिताब लाइ सॾिजे थो मोहब्बत सिंध बेदारी मार्च सरवर कायदे इनकलाब मोहतरम जनाब आयात लतीफ़ पलियो साहब के कची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम जनाब आयात लतीफ़ पलियो साहब हर दौर वीडियो जो मेहरान जो लीडर यार तेरे जान सार तेरे जान सार सकरन जा दोस्तों, कौमी अवामी तहरीक जा अॻवानो, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा दोस्तों, आम नौजवानों, मूंखे इंतहाई ख़ुशी आहे त सिंध जे वाहण बस्ती में जीअं नौजवान गॾिजनि था, कलाकनि जा कलाक इंतज़ार कनि था, असीं लेट थी वञूं था, हू इंतज़ार में बीठा आहिनि। इहो हिकिड़ो नओं पैगाम आहे। कुछ साल अॻु सिंध जा माण्हू पॉलिसी ऐं मफ़ादनि खे किन हालतुनि में सिंध जे मफ़ादनि खां वधीक अहम सम्झंदा हुआ। हिक ॿिए जूं टंगूं कढण में पूरा हूंदा, हिक ॿिए ते गिलाऊं हूंदियूं, हिक ॿिए ते तनक़ीदूं हूंदियूं। हीअ सिंध चेंज पई थिए। हिन में जेको चङो कमु करे थो, ॿी पार्टी जा कारकुन अॻुवान साथी उनखे सपोर्ट कनि था। हीअ सिंध बदिलजे पई। तव्हां ॾिसो, कुछ ॾींहं अॻु में मुंहिंजी फेसबुक जी वॉल वञी चेक कंदो, STP जी कराची में रैली रखियल हुई, जस्कम जो धरणो रखियल हो, SUP जो जलसो रखियल हो। उन्हनि जे कई ॾींहं अॻु में मूं अपील कई त सिंध जा माण्हू STP, SUP ऐं जस्कम जे प्रोग्रामनि में शामिल थियनि। राशिद महमूद सुमरो साहब इलेक्शन में विड़ियो पे लाड़काने मां मूं अपील कई त राशिद महमूद सुमरो साहब खे वोट ॾेई कामयाबु कयो। हिकिड़ो नओं ट्रेंड विझण जी असां कोशिशि कई ऐं ॿियनि दोस्तनि बि असांजी कोशिशि कई। तव्हां ॾिसो त हीअ जेका बेदारी मार्च कल्ह खां शुरू थी आहे, ॾिसो केरु केरु हुनखे वेलकम पियो करे। JUI जा दोस्त, राशिद महमूद सुमरे जा सिपाही, जस्कम जा दोस्त, STP जा दोस्त, SUP जा दोस्त, फंक्शनल लीग जा दोस्त, पीपल्स पार्टी वर्कर्स जा दोस्त, NPP जा दोस्त, सिंध जी ऑलमोस्ट हर पार्टी जा दोस्त, शहीद भुट्टो जा दोस्त, सभु जेका बाद में BNP जा ऐं नेशनल पार्टी जेके बलोचिस्तान जी पार्टी आहिनि उन्हनि जा दोस्त। ऐं ॿी ॻाल्हि नोट कयो, अदीब, शाइर, सिविल सोसाइटी जा माण्हू सभु वेलकम था कनि। ॿी ॻाल्हि नोट कयो त हिन मार्च ते ख़ुशि उहे आहिनि जीअं आउं ख़ुशि आहियां SUP जे जलसे ते, STP जे जलसे ते। तव्हां को बि क़ौमी अवामी तहरीक जो कारकुन कोन ॾिसंदो, डिसिप्लिन पार्टी आहे। तव्हां जाइज़ो वठो, क़ौमी अवामी तहरीक जो हिकिड़ो कारकुन नज़र न ईंदो जंहिं STP जे प्रोग्राम या SUP जे प्रोग्राम या जस्कम जे प्रोग्राम या JUI जे कंहिं प्रोग्राम ते ठठोली कई हुजे, का खामी ॻोल्ही हुजे, का तनक़ीद कई हुजे, का तंज़ कयो हुजे, का मुखालफ़त कई हुजे। उनखे सारायो हूंदऊं, शाबाश ॾिनी हूंदऊं, उन्हनि खे हिमथायो हूंदऊं। ऐं साॻियो तरीक़ो उन्हनि पार्टियुनि जे दोस्तनि जो बि आहे। उहे जेके मुंहिंजा भाउर आहिनि, इहे राशिद महमूद सुमरो साहब मुंहिंजो भाउ आहे, कादिर मक्सी साहब मुंहिंजो भाउ आहे, सनान कुरैशी साहब मुंहिंजो भाउ आहे, भाइटियो बि आहे, जलाल महमूद शाह साहब मुंहिंजो भाउ आहे, पीर साहब पगारो असांजो वॾो आहे, दोस्त बि आहे, भाउ बि आहे, वॾो बि आहे, बुज़ुर्ग बि आहे, मुर्तज़ा जतोई भाउ आहे, दोस्त आहे, बुज़ुर्ग आहे, मौज़म अब्बासी भाउ दोस्त, रनवा भुट्टो साहिबा असांजी भेण आहे, फातिमा भुट्टो साहिबा असांजी नंढी भेण आहे।
इहो जेको गॾियल अमल जुड़े पियो उन में तव्हीं वरी इहो बि ॾिसो त जॾहिं इहे सभु ख़ुशि थियनि था तॾहिं अरहो केरु थो थिए, खामियूं केरु थो कढे। केरु आहे जेको चए अयाज़ लतीफ़ अली जेके ॾाढी कोन रखियल आहे, केरु चए अयाज़ लतीफ़ अली जेके अजरक ऊंधी पियल हुई, केरु चवे त जलाल महमूद शाह हथु साॼो खयों मथे खाॿो कोन खईं, केरु चवे कादिर मक्सी बैत ग़लति पढ़ियो या सही पढ़ियो, सनान कुरैशी हिते गाॾी बीहारी या कोन बीहारी। इहो जेके हरकतूं करे उहो सिंध जो सॼण आहे या सिंध जो दुश्मन आहे? जेको हींअर झेड़ो कराइणु चाहे उहो सॼण या दुश्मन? जेको पंधु हलंदड़ SDP SUP जस्कम क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि ते तनक़ीद करे या चथर करे उहो सिंध जो सॼण या दुश्मन? जेको सिंधियानी तहरीक जे भेनरुनि खे शाबाश ॾियण जे बजाए उन्हनि ते तनक़ीद करे उहो सिंध जो गदार भाड़ियो ऐं सिंध जो विकाणल माण्हू आहे ऐं दुश्मन आहे या सॼण आहे? केरु आहे? दुश्मन आहे। जेको बि हींअर कंहिं बि सियासी पार्टीअ ते अटैक करे जेका सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हाए पई, पंहिंजे सिफ़ुनि में जांच कयो, सोशल मीडिया ते जांच कयो। जेको बि हींअर कादिर मक्सी जे ख़िलाफ़ का ॻाल्हि शुरू करे, आउं त QAT जे दोस्तनि खे अपील कयां, को कादिर मक्सी जे ख़िलाफ़ चथर करे, को जलाल महमूद शाह ते चथर करे, को सनान कुरैशी ते चथर करे, को अयाज़ लतीफ़ अली ते चथर करे, को बि माण्हू के अदीब ते को अदीब चङो कमु पियो करे, मज़मून पियो लिखे, उनजे ख़िलाफ़ को चथर करे, उनखे तंज़ करे, उमेर रुबाब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, सिंधू नवाज़ घांगरे जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, कंहिं अदीब शाइर जे ख़िलाफ़ अमर जलील जे ख़िलाफ़ ॻाल्हाए, कंहिंजे बि ख़िलाफ़ ॻाल्हाए, या सिंधियानी तरीक़े जे भेनरुनि ते चथर करे, या कंहिंजा कन वेही ॻणे त हीउ झंडो नंढड़ो नंढड़ो झंडो नंढो आहे, झंडो वॾो ठाहिजे आहे, ॿियो चए तारो ऊंधो लॻियल आहे, ॿियो चए कुहाड़ी नंढड़ी ठहियल आहे, ॿियो चए SUP में अछो रंग ॻाढ़े रंग का नंढो या वॾो। जेको अहिड़ियूं ख़बरूं करे उहो माना सिंध जी हिन गॾियल जदोजहद खे नुक़सान थो पहुचाए। उहो गदार इब्न गदार, टट्टू इब्न टट्टू, लोफर इब्न लोफर ऐं कंजर इब्न कंजर आहे, जेको सिंध जे बेटनि जी सौदेबाज़ी करण महिल सिंध जे बेटनि जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं पिया कनि उन्हनि जे ख़िलाफ़ वेहण जे बदिरां, कारूंजर जे सौदे ते उन्हनि जे ख़िलाफ़ वेहण जे बदिरां, सिंध जे वहदत ते जेके हमला पिया कनि उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे बदिरां, सिंधी माण्हुनि जे काफ़िलनि ते अटैक करे विराइण निफ़ाक़ जी ॻाल्हि करे, उहो सिंध जो बचो न आहे, उहो हरामी औलाद आहे, उहो गद्दार आहे, उहो भाड़ियो आहे, उहो टट्टू आहे, उहो टाउट आहे, उहो पघारदार आहे, उहो बी टीम आहे हुकुमराननि जी, उहो दलाल आहे, उहो अलाउंसिस ते हले थो। अहिड़नि गदारनि ते उन्हनि खे शाबस ॾियूं या लानत विझूं? छा कयूं? ही हज़ारे माण्हू लानतूं था विझनि, लखे माण्हू सिंध जा हर ज़िले जा लानत था विझनि, जेको सिंध जी क़ौमी ॿधीअ खे टोड़ण जी कोशिशि करे, जेको सिंध जे क़ौमी काफ़िलनि खे विराइण जी कोशिशि करे। पाण सभु गॾु आहियूं, सिंधी मीडिया पाण सां गॾु बीठी आहे। सिंधी मीडिया हींअर सिंध जे इशूज़ खे जीअं हाईलाइट पई करे, सिंध जी मीडिया हींअर जीअं सिंध जे ख़िलाफ़ थींदड़ गद्दारनि खे पधिरो पई करे। अञा केतिरियूं ॻाल्हियूं नथो करे सघां, केतिरा माण्हू आहिनि जेके इक़्तिदारी पार्टियुनि जा आहिनि सिंध ऐं वफ़ाक़ जे, उहे बि असांखे चवनि पिया त असीं तव्हां सां गॾु आहियूं, उन्हनि लाइ नाला खणंदासीं त उन्हनि लाइ मसइलो थींदो, पर उहे चवनि पिया त अयाज़ पलीजा तूं कदम वधाए, असीं तोसां गॾु आहियूं। वेठा हुननि पार्टियुनि में सूबे ऐं वफ़ाक़ में उहे उन्हनि खे अहसासु आहे, उन्हनि जी गैरत अञा मुई न आहे, उन्हनि खे अहसासु आहे त सिंध जो सौदो पियो थिए, तंहिंजे करे उहे बि चवनि था त हीउ भलो कमु आहे। तंहिंजे करे अचो त पंहिंजनि शहरनि ऐं पंहिंजे ॻोठनि खे क़ौमी कारकुननि जो क़िलो बनायूं। क़ौमी कारकुन कंहिं बि चङे कम ते आवाज़ बुलंद कनि, हिसाब न कयूं त कहिड़ी पार्टी जो आहे, अॻिते वधी हुनजा पुठियां थपड़ियूं, अॻिते वधी हुनखे शाबस ॾियूं, भेण लॻे हुनजे मथे, भेण जे मथे ते हथु रखूं, भेण जे ख़िलाफ़ु साज़िश न कयूं, भाउ जे ख़िलाफ़ु साज़िश न कयूं, उन्हनि खे एनकरेज कयूं ऐं इमरान ख़ान खे पैगाम ॾियूं त सिंध यूनाइटेड आहे। मता सम्झी त सिंध में इलाही पार्टियूं आहिनि, तंहिंजे करे बेटनि ते कब्ज़ो कंदो, कारूंजर ते कब्ज़ो कंदो, सिंधी छिड़ विछड़नि, सिंधी विरायल आहिनि, तंहिंजे करे हुनजा टपड़ खणी वञंदासीं, हुननि खे ॿुधायूं त सिंधी पाण में इख़्तिलाफ़ हूंदा, पाण निबेरींदासीं। पीपल्स पार्टी सां हज़ार इख़्तिलाफ़ आहिनि, जे पीपल्स पार्टी बि स्टैंड वठे आदमशुमारी ते या कंहिं इशू ते हुनखे बि सपोर्ट कंदासीं।
सिंध में जेके PTI जा सिंधी अॻुवान उहे बि जेकॾहिं निर्वार थी बीहनि ऐं वफ़ाक़ी ऑर्डिनेंस जी मुखालफ़त कनि उन्हनि खे बि शाबाश ॾींदासीं। सिंध जो को गादी नशीन, सिंध जो को अदीब, को कामोरो, को पुलिस ऑफिसर, को सहाफ़ी उहो निर्वार थी बीहंदो, उन जा पुठा ठपींदासीं। हींअर ओणायूं ऐं ऐब कोन कढणा आहिनि। मख किथे वेहंदी आहे? मख हमेशह खूह ते वञी वेहंदी आहे, खूह ॻोल्हींदी आहे। तंहिंजे करे जेको कंजर हूंदो, जेको किरियल हूंदो, जेको गदार हूंदो, सो सिंध जे इताद ते अराहो थींदो, निफ़ाक़ ते ख़ुशि थींदो। तंहिंजे करे सिंध जा बचा, सिंध जूं हलाली धीअरूं, सिंध जा हलाली पुट हींअर सभिनी खे गॾियो, सभिनी खे गॾियो। 8 नवंबर ते कराची गॾु थियो ऐं उन खां पोइ बि रुॻो 8 नवंबर न, उन खां पोइ बि जुदोजहद जारी रखो। ॿेट वापसि वठंदासीं, कारूंजर वापसि वठंदासीं ऐं जेके दहशतगर्द कराची में वञी चवनि था अंदरूनी सिंध, उन्हनि अंदरूनी सिंध वारनि खे ॿुधायूं सिंध हिकु आहे 1000 सालनि खां, न का अंदरूनी न का बैरूनी। सिंध कराची खां कश्मीर ताईं ऐं गोरख ऐं जोईअ खां वठी नंगर पारकर ताईं हिकु आहे। सिंध जो हिकिड़ो हिकिड़ो बचो, उन्हनि जे रत में DNA हिकिड़ो आहे, उन्हनि जो ख़ानदानी अबनि ॾाॾनि ऐं तड़पोॾनि जी नुखूं गॾु आहिनि। उहो हिकिड़े ई काफ़िले ऐं हिकिड़े ई लश्कर जा बचा आहिनि। को पढ़ियल आहे, को अणपढ़ियल आहे, को सुखियो आहे, को वीचारो बुखियो आहे, पर उहे सभु गॾु आहिनि। ऐं सिंध जे वसीलनि जे तहफ़ुज़ लाइ कहिड़ियूं बि ज़ातियूं हुजनि, कहिड़ा बि मज़हब हुजनि, सिंध में रहंदड़ को क्रिश्चियन आहे, को हिंदू आहे, को सिंध में रहंदड़ पारसी आहे, को सिख आहे, सभु मुतहद आहिनि सिंध लाइ। ऐं हीउ मुल्क बि असांजो आहे, उन मुल्क लाइ ऐं 22 करोड़ पाकिस्ताननि लाइ, पर ख़ासि तौर ते सिंध जेका निशानो पई बणिजे उनजे तहफ़ुज़ लाइ असीं सभु गॾु आहियूं। सिंध जो इतिहाद ज़िंदाबाद, सिंध जो इतिहाद ज़िंदाबाद, सिंध जे क़ौम परस्त कारकुननि जो इतिहाद ज़िंदाबाद। जी सिंध सिंध दली जा सिंध कबी